जिस सिलसिले खे अॻिते वधाईंदे ख़बर शामिल कंदासीं। आपाशी अमले मंछर ढंढ जे पाणी खे दरिया में रस्तो ॾियण लाइ एलएस बचाव बंद खे 3 कट ॾेई छॾिया आहिनि। मंछर जे पाणी जो तेज़ी सां सिंधु दरिया में छोड़ जारी आहे। भान सईदाबाद ॻोठ करमपुर समेत ॿियनि ॻोठनि जे ॿुॾण जो ख़तरो टरी वियो आहे, जंहिं सबबि रहवासियुनि में ख़ुशी जी लहर छांइजी वई आहे। एलएस बचाव बंद खे कट ॾियण खां पोइ सेवण दादू जा ज़मीनी राब्ता कटिजी विया आहिनि। इंडस हाईवे बि बंदि पियल आहे। माण्हू ॿेड़ियुनि ज़रिए अच वञ करण लॻा आहिनि। तव्हांखे अहम ख़बर ॾियूं पिया। आपाशी अमले मंछर ढंढ जे पाणी खे दरिया में रस्तो ॾियण लाइ एलएस बचाव बंद खे 3 कट ॾेई छॾिया आहिनि। मंछर जे पाणी जो तेज़ी सां सिंधु दरिया में छोड़ जारी आहे। तफ़सील मालूम कंदासीं। कादिर कुंभर लाइन ते मौजूद आहे। कादिर, मंछर ढंढ जे पाणी खे दरिया में रस्तो ॾियण लाइ एलएस बचाव बंद खे 3 कट ॾिना विया आहिनि। छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल ॿुधाया त मंछर ढंढ जो पाणी वारो सिलसिलो जारी आहे। जॾहिं दरिया में कल्ह खां वठी लाथ अचण खां पोइ कल्ह सिंधी वॾे फैज़ मुराद अली शाह जॾहिं दौरो कयो ऐं उन खां पोइ इरीगेशन खाते जे अमलदारनि खे हिदायतूं कयूं त जीअं ई पाणी दरिया में लाथ खाए त जेको आहे एलएस बचाव बंद खे कट ॾिनो वञे। त उन खां पोइ गुज़िरियल राति जेको आहे हिकिड़ो कट ॾिनो वियो एलएस बचाव बंद खे 100 मेल वटि आहे। हिन वक़्तु उन पाणी जेको आहे तेज़ीअ सां दरिया सिंध में जारी आहे, छोड़ थिए पियो। जॾहिं त हिन वक़्तु जेको आहे वरी इंतज़ामिया पारां ॿियो कट ॾिनो वियो आहे त जीअं पाणी जेको आहे वधि खां वधि मंछर जेको ॿोॾ वारो पाणी आहे उहो दरिया में दाख़िल थी सघे। मगर तव्हांखे ॿी हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां त मंछर में राति खां वरी पाणी जेको आहे ॿियो नओं दाख़िल थियो आहे ऐं पाणी जी सतह जेका मंछर में उहा अञा वरी वधण जा जेका इतलाह उतां मिलनि पिया। बलूचिस्तान मां पाणी ॿुधाइनि पिया त अची वियो आहे ऐं पाणी वरी वधे पियो। मगर हिन वक़्तु जेका इहा ॻाल्हि आहे त दरिया सिंध जी सतह जेका आहे घटिजी वई आहे ऐं जेको आहे हिन वक़्तु जेको कट जेके हया विया आहिनि उन्हनि मां पाणी तेज़ी सां जेको आहे दरिया में छोड़ थियण वारो सिलसिलो जारी आहे। माण्हुनि में हिकिड़ी ख़ुशी ऐं हिकिड़ी उमेद जेको पैदा थी आहे। हुन खां अलावा करमपुर जेको ॻोठ सेवण खां भरिसां गुज़र राति खां वठी हुनखे ॿुॾण जो ख़तरो पैदा हो, माण्हुनि जो साह मुठी में हो। उन सां बि जेको आहे ख़तरो टरी वियो आहे। ख़ासि तौर ते भान सईदाबाद शहर उनखे बि जेको आहे ॿुॾण जो हिन वक़्तु जेको आहे ख़तरो टरी वियो आहे। इन खां अलावा ॿिया जेके बि इन पासे जा अहिड़ा मथां वारा ॻोठ या शहर हुआ उन्हनि सां बि जेको आहे हिन वक़्तु ॿुॾण जो ख़तरो टरी वियो आहे। पर पाणी जो जेको छोड़ आहे उहो मंछर में जारी आहे। सतह अञा घटि न आहे थी। पाणी छोड़ ज़रूरु दरिया में थिए थो मगर दरिया खां अलावा जेको तव्हां ॿुधायो मंछर में पाणी जी सतह जेका आहे उहा जेका घटि जेके असां चऊं त पाणी घटिजी वियो आहे ऐं हेतिरा इंच या हेतिरा इंच उन में अञा का बि जेको आहे फ़र्क़ु न आहे। ठीकु आहे कादिर, महिरबानी तफ़सील ॼाणण लाइ।